नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई अॻवान फवाद चौधरी की गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस मियां गुल हुसैन ऐं औरंगज़ेब फवाद चौधरी खे अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। फवाद चौधरी खे बख़्तरबंद गारी ज़रिए अदालत आंदो वियो। जस्टिस गुल हसन चयो त चीफ जस्टिस हिकु आर्डर जारी कयो हो जंहिं ते अमल न थियो। आर्डर्स न आईजी इस्लामाबाद ऐं न ई वरी कंहिं ॿिए ॾिनो। एडवोकेट जनरल चयो त फवाद चौधरी खे कंहिं बि केस में गिरफ़्तार न कयो वियो। अदालत कंहिं बि केस में गिरफ़्तारी खां रोकियो हो। इमरान ख़ान जे केस में अदालत केसनि में गिरफ़्तारी खां रोकण सां गॾु एमपीओ जो बि अलॻि सां ज़िक्र कयो हो। अदालत एमपीए जो ज़िक्र न करे हा त गिरफ़्तारी मुमकिन हुई। एडवोकेट जनरल चयो त फवाद चौधरी खे पंहिंजे कंड कट सां साबित करणो पवंदो त हू पुरअमन शहरी आहे। 9 मई जे वाक़े में क़ौम जो अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो। अदालत सवाल कयो त पुलिस खे फवाद चौधरी गिरफ़्तारी खां रोकण बाबति को दस्तावेज़ ॾेखारे वियो। पीटीआई जे वकील बाबर अवान चयो त आर्डर ॾेखारे वियो। पुलिस ऑफिसर चयो त मूंखे अंग्रेज़ी नथी अचे। अदालत फवाद चौधरी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ॿिए पासे फवाद चौधरी चयो त फ़ौजी ठिकाणनि ते हमले जी अॻु बि मुज़म्मत कई हुई। मां जेल में हुअसि, ख़बर नाहे ॿाहिरि छा थियो। फवाद चौधरी चयो त जेल में जेकॾहिं का अहम मुलाक़ात थी हा त अहिड़ा हाल न हुजनि हा। गिरफ़्तारी दौरान गुज़िरियल ॾींहुं फैमिली सां राब्तो थियो। केस मज़ाक़ आहे, हितां निकिरंदसि त कंहिं ॿिए केस में गिरफ़्तार कंदसि। 8000 माण्हू हिन वक़्तु जेल में आहिनि।